वेलकम बैक नाज़रीन, मां हाँ मंसूर चांडियो तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ हलूं तो जोही में 7 महीना अग कतल थियल नारी नसीम मलाह के कतल केस की बुधणी थी है। अदालत जवाबदारन के उम्र कैद की सज़ा बुधाए छी है। तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ हलूं तो 7 महीना अग कतल थियल नारी नसीम मलाह के कतल केस की बुधणी थी है। अदालत जवाबदारन के उम्र कैद की सज़ा दे छी है। उन सिलसिले में असीं वधिक तफ़सील वठंदासीं दादू इशू के रिपोर्टर दानिश खुश्क खां। जी दानिश खुश्क, वधिक छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल मंजूर है। दादू बरसां जो दादू तालुको है जोही जे गोठ करमपुर में 7 महीना अॻु मुड़ुस ऐं सोहरे हथां बेदर्दी सां क़तल थियल नारी नसीम मलाह जे केस जी दादू जी फर्स्ट एडिशनल सेशन जी अदालत में बुधणी थी है। बुधणी दौरान संदसि खे क़तल कंदड़ जेको मुड़ुस आहे मुड़ुस असगर मलाह ऐं सोहरे गुलाम शबीर मलाह के अदालत उम्र कैद ऐं 13 ॾींहं साॻी केस में गैर कानूनी पिस्टल रखण जे ॾोह में 5-5 साल सज़ा ऐं 10 लाख दंड जी सज़ा ॿुधाई आहे। जॾहिं त इहो मां तव्हांखे ॿुधाईंदो वञा त 7 महीना हिन मामले खे गुज़री आया आहिनि, पर जोही पुलिस जेको नारी खे क़तल कंदड़ मुख्य जवाबदार आहे संदसि मुड़ुस असगर मलाह उनखे हिन वक़्त ताईं गिरफ़्तार करण में नाकाम थी आहे। इहे दादू जे फर्स्ट एडिशनल सेशन जज पारां अॼु हिन केस जी बुधणी थी आहे अदालत में। अदालत पारां जवाबदार जेके मुलविस आहिनि नारी खे नसीम मलाह के कतल कंदड़ जेके जवाबदार हुआ संदसि मुड़ुस असगर मलाह ऐं सोहरो गुलाम शबीर मलाह उनखे अदालत उम्र कैद जी सज़ा ॾिनी आहे। जॾहिं साॻी केस में 13 ॾींहं जो पिणु केस शामिल कयो वियो आहे, जंहिंमें ॿिन्ही जवाबदारनि खे 5-5 साल सज़ा ऐं 10 लाख रुपया दंड जो फ़ैसिलो अदालत ॿुधायो आहे। जी मंज़ूर। जी वॾी महिरबानी दानिश खुश्क तफ़सील ॾियण जे लाइ।